ख़ौफ़नाक उहा ख़बर हुई जो 2-3 ॾींहं तक कंहिं उहा ख़बर नशर न कई ऐं उन्हनि खे सॼो कूड़ जो ड्रामो रचाए तमामु अहिड़ो एमरजेंसी वाक़ियो उन खां पोइ थींदो हो जॾहिं त उहो फौरी तौर ते टेलीफोन जे ज़रिए ॿुधाईंदा हुआसीं। अच्छा, अचो त माज़ीअ खे यादि कयूं ऐं अख़बारी दुनिया प्रिंट मीडिया जे हवाले सां अॼु मुख़्तसिर ॻाल्हि ॿोल मुख़्तसिर ॼाण वठंदासीं। साईं जावेद शाह असांखे क़ीमती वक़्तु ॾिनो आहे। साईं तव्हांखे पहिरियों त भलीकार कयूं था। पहिरियों सुवालु आहे माज़ी खे यादि कंदे त उन दौर में जंहिं दौर में सोशल मीडिया न हुई ऐं खोड़ सारी तकलीफ़ूं दरपेश हुयूं इंसान खे, हाणे त डिजिटल दुनिया थी वई आहे। अख़बारुनि जे ख़बरुनि मोकिलण जो सिलसिलो कहिड़ो हूंदो हुयो त तव्हां ख़बरूं मोकिलींदा हुया ऐं उहे ॿिए ॾींहं ते छपिजी करे अख़बार में अची वेंदियूं हुयूं? सोशल मीडिया जॾहिं न हुई त प्रिंट मीडिया जो तमामु यादगार ऐं तारीख़ी उहे ॾींहं हुआ जो असां उन ज़माने में ख़बर जेका हूंदी उहा लिफ़ाफ़े में विझी मोकिलींदासीं पोस्ट ऑफिस जे ज़रिए। सही, उहा 3 ॾींहंनि खां पोइ अख़बार में ख़बर छपजंदी हुई। 3 ॾींहंनि खां पोइ जॾहिं लिफ़ाफ़ो पहुचे हैदराबाद या कराची 3 ॾींहंनि खां पोइ। अच्छा, हा, तमामु अहिड़ो एमरजेंसी वाक़ियो उन खां पोइ थींदो हो जॾहिं त उहो फौरी तौर ते टेलीफोन जे ज़रिए ॿुधाईंदा हुआसीं। अच्छा अच्छा, पोइ उन ज़माने में टेलीफोन एॾी साफ़ सुथरी न हूंदी त टेलीफोन ते पोइ सुबुह जो हिकु ॾींहुं ॿी ख़बर लॻी पई हूंदी। अच्छा अच्छा, त इहो बि हूंदो हो सिलसिलो। का एमरजेंसी वारी ख़बर हूंदी त उहा असां टेलीफोन ते लिखाईंदा हुआसीं ऐं हिकिड़ो टेलीग्राम जो ज़रियो बि हूंदो हो, उहा बि ॿिए ॾींहं ते ख़बर छपबी हुई। ऐं ॿियो वरी इहो हूंदो हो त पोस्ट ऑफिस जे ज़रिए तव्हां फ़ोटू मोकिलियो। फ़ोटू मोकिलण जो ज़रियो असां वटि ॿियो को बि कोन हो सवाइ पोस्ट ऑफिस जे ज़रिए मोकिलण जो। सही, ऐं पोइ जॾहिं फैक्स आई मशीन त पोइ उहो वरी फ़ोटो वञणु लॻो फौरी तौर ते, न त असां पोस्ट ऑफिस ज़रिए मोकिलींदासीं। ऐं लाड़काने मां ट्रेन जेका राति जो वेंदी हुई पंहिंजो कराचीअ जे अख़बारुनि जे लाइ ख़बरूं असां राति जो ट्रेन में मोकिलींदा हुआसीं, जेके सुबुह जो उते पहुचंदियूं उहे वरी सेकेंड डे ते लॻंदियूं अख़बार में ख़बरूं। बिल्कुलु साईं प्रिंट मीडिया जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कजे त छा हाणे ज़वाल था सम्झो? ज़वाल त खणी न चइजे, छाकाणि त सोशल मीडिया जो पंहिंजो हिकिड़ी क़द अहमियत आहे ऐं इलेक्ट्रॉनिक मीडिया जी पंहिंजी अहमियत आहे, पर प्रिंट मीडिया जी बि अञा अहमियत आहे। छाकाणि त तव्हां इलेक्ट्रॉनिक मीडिया ते ख़बर ॾिसंदव उहा गुज़री वई, जान छुटी हली वई, वरी तव्हांखे उनखे वठण जे लाइ इदारे सां राब्तो करिणो पवंदो। पर अख़बार हिकिड़ो अहिड़ो दस्तावेज़ आहे, अहिड़ो डॉक्यूमेंट आहे जेको तव्हां वटि सदियुनि सालनि ताईं रही सघे थो। तव्हां उन में कोई इश्तिहार छपाए सघो था, का इंफॉर्मेशन ॾेई सघो था, त उहा जेका आहे त उन में तव्हांखे रिकॉर्ड रहंदो। माना अख़बार रिकॉर्ड जे लाइ तमामु अहम आहे ऐं ज़रूरी आहे, डॉक्यूमेंट आहे। साईं प्रिंट मीडिया जे इन जेको हिन दौर में डिजिटल दौर में इहो सिलसिलो पुठिते पइजी वियो आहे त इन जा कहिड़ा कारण आहिनि, कहिड़ा सबब आहिनि तव्हांजी नज़र में? प्रिंट मीडिया में कुझु हुकूमतुनि जे तरफ़ां बि अताब नाज़िल थियो, उन में केतिरियूं अख़बारूं बंदि थी वियूं ऐं पेपर एॾो महांगो थी वियो आहे जो हाणे अख़बार कढणु तमामु मुश्किल थी वई आहे। असां बि वरी मुश्किल सां अख़बार मार्केट में आणियूं था ऐं गवर्नमेंट खे घुरिजे त इन मामले में पेपर खे सस्तो कनि ऐं कुझु ॿियूं जेके पंहिंजो अख़बारुनि जेके अॻे हज़ारे लखे करोड़ रुपए जा इश्तिहार मिलंदा जेके गवर्नमेंट बंदि करे छॾिया। ख़ासि तौर ते इमरान ख़ान जी जॾहिं गवर्नमेंट आई त उन ज़माने में केतिरियूं अख़बारूं बंदि थी वियूं ऐं केतिरा चैनल बंदि थी विया ऐं हाणे कुझु वञी जेको अख़बारूं आहिनि जेके अञा पंहिंजो सर्वाइव कनि थियूं ऐं हलंदियूं अचनि थियूं पियूं। अच्छा अच्छा, सीनियर सहाफ़ी जावेद शाह साहब सां असांजी गुफ़्तगू जारी आहे ऐं इहो ॼाणणु चाहींदासीं त हिन सिलसिले में केतिरा अख़राजात आहिनि, इहो सिलसिलो कहिड़ी तरह शुरू थिए थो, किथे पहुचे थो जो सुबुह जे वक़्तु माण्हूअ वटि उहा अख़बार साम्हूं आहे, इन दरमियान प्रोसेस छा आहे? अख़बार मुख़्तलिफ़ मरहलनि मां गुज़रे थी। माण्हू जे हथ में अख़बार अचे थी त उहो इन्हनि ॻाल्हियुनि खां नावाक़िफ़ आहे। अख़बार पहिरीं त हाणे अञा कंप्यूटर जे अचण खां पोइ, डिजिटल मीडिया जे अचण खां पोइ अख़बार कढणु सवली थी पई आहे। अच्छा, अख़राजात बिल्कुलु आहिनि, लख रुपया ख़र्च अचनि था अख़बार ते, जेको अख़बार छपिजी माण्हू जे हथ अचे थी, उनजी जेको कंप्यूटर ते अख़बार तयारु थिए थी, उनजी प्रूफ रीडिंग थिए थी ऐं उहा कापी जॾहिं हैदराबाद या कराची वञे थी त उते वरी उनजो बटर पेपर निकिरे थो। उनखां पोइ उहा कापी जी प्लेट ठहे थी, प्लेट ठहण खां पोइ उहा मशीन में वञे थी प्रिंटिंग जे लाइ, उन में पेपर पए थो ऐं उन खां पोइ प्रिंटिंग खां पोइ बि उन जा काफ़ी मरहल आहिनि, बाइंडर आहिनि जेके अख़बार खे फोल्डिंग कनि था। हाणे त मशीन जे ज़रिए बि फोल्डिंग थिए थी ऐं उहे छोकिरा खणी वरी उनखे ट्रांसपोर्ट ताईं पहुचाईंदा। ट्रांसपोर्ट उहा अख़बार खणी सॼी सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में पहुचाए थी जो सुबुह जो सवेर 5-6 वॻे ताईं अख़बारूं पहुची थियूं वञनि। वरी उते लोकली सतह ते बि माण्हू रखियल आहिनि जेके उहे अख़बार खणी माण्हुनि खे पहुचाइनि था घर घर वञी। अच्छा, जेतोणीकि तव्हां पंहिंजी ज़िंदगी जो हिकिड़ो सुठो अरसो इन
अख़बारी दुनिया खे ॾिनो आहे, प्रिंट मीडिया खे तव्हां इहो वक़्फ़ु कयो आहे, त साईं इहो ॿुधाए जेको यादगार वाक़ियो थी गुज़रियो तव्हां सां हिन प्रिंट मीडिया जी दुनिया में। यादगार वाक़िया त तमामु घणा आहिनि, पर मां प्रिंट मीडिया जो हिकिड़ो वॾे में वॾो तव्हांखे यादगार वाक़ियो ॿुधायां त प्रिंट मीडिया पहिरीं उनजी एतिरी अहमियत न हुई, पर टंडो बहावल जो जेको वाक़ियो थियो जंहिंमें 11 सिंधी माण्हुनि खे बीहारे ऐं उन्हनि खे सॼो कूड़ जो ड्रामो रचाए उन्हनि खे बम बारूद ॾेई ॿुधायो वियो त हीउ जेको आहे त राज एजेंट आहिनि। अच्छा। ऐं उहो एॾे त ख़ौफ़नाक उहा ख़बर हुई जो 2-3 ॾींहं तक कंहिं उहा ख़बर नशर न कई। ऐं उनखां पोइ जॾहिं हिकिड़ी सिंधी अख़बारुनि उन वाक़िए खे खयों त पोइ तमामु वॾो हाई प्रोफाइल केस थी वियो ऐं पोइ अॻिते हली उन वाक़िए जो जेको मतिलबु मुख्य किरदारु हो मेजर अरशद, उनखे फांसी जी सज़ा लॻी। अच्छा। हीउ तमामु वॾो वाक़ियो हो सिंधी प्रिंट मीडिया जो। जी दोस्तो, असांजे लाड़काणे जे सीनियर सहाफ़ी जावेद शाह जी तमामु मुख़्तसिर गुफ़्तगू ॿुधी प्रिंट मीडिया जे हवाले सां। ईंदड़ वीडियो में अवां जो मेज़बान साजिद मेमन वरी हाज़िर थींदो हिक ॿिए महिमान सां गॾु। अॼु ॾींदा इजाज़त, धणी निगहबान।